अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेगा सोप्सियल पापनगर जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरे रावल कान वारनि जो शेर दिल हामी थींदो, छा मल्हार जे मथां गमदिल केस न दाख़िल कराईंदो, छा मल्हार पंहिंजे पाण खे बेगुनाह साबित कराए सघंदो। इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन खां सभु अव्हां ॿाहिरि अपडेट रही सघो। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो त शेर दिल जो चाचो वॾेरे रावल खान वारनि वटि वेंदो। रावल खान वारा हुनखे चवंदा त असां वटि सभु आया आहिनि, पर त तुंहिंजो भाइटो न आयो, उहो असांजे ॾुख सुख में शरीक नथो थिए, इहो सुठो नथो करे। शेर दिल कॾहिं बि कंहिं वॾेरे जो हामी न थींदो। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त गमदिल खे पंहिंजा माइट सम्झाइण जी कोशिशि कंदा, हेॾा मिठल वारा सभु सम्झाइण जी कोशिशि कंदसि त मल्हार कॾहिं बि खून नथो करे सघे, तुंहिंजे भाउ जो खून वाब जो खून कॾहिं बि मल्हार न आहे कयो, इहो ॿियो को आहे। गमदिल चवंदो त मूंखे पक आहे त मुंहिंजे भाउ जो खून मल्हारे कयो आहे, छो जो असांजो ॿियो केर बि दुश्मन न आहे। हुनखे सभु सम्झाइण जी कोशिशि कंदा, चवंदा त थी सघे थो इहो बालाज खान या हुनजे हमराह जो हथ न हुजे। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त मल्हार राबेल खे सम्झाईंदो आहे, चवंदो त मां कॾहिं बि मल्हार जो खून न आहे कयो ऐं न ई कंदुमि कंहिंजो। ऐं तव्हां ॾिसंदो त राबेल खे चवंदो मां तुंहिंजे करे कुझु बि करे सघां थो, सॼी दुनिया खे ख़तमु करे सघां थो, पर तोखे ॿिए कंहिंजी कुंवार थियण कोन छॾींदुसि। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असां कंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।